अमन लाइ इतिहाद, साइंसी अफ़सानो, कलीम बुट। बाब पहिरियों। काल्ह वारे ॾींहुं मुंहिंजी ज़िंदगीअ जो रुख ई मटाए छॾियो। जेकॾहिं काल्ह वारो ॾींहुं न अचे हा त आउं शायदि कॉलेज मोटण खां पोइ क्रिकेट खेॾण जूं तयारियूं करियां हा। गुज़िरियल 3 सालनि में अहिड़ो हिकु ॾींहुं बि न आयो आहे जंहिं ॾींहुं आउं क्रिकेट खेॾण न वियो हुजां, पर हिन वक़्तु परे परे ताईं क्रिकेट जो ख़्याल बि न आयो अथमि। कल्ह मुंहिंजी अम्मी, जेका 36 सालनि जी विचोले कद वारी ऐं सेहतमंद औरत आहे, मूं ते चिड़ी पई। हमेशह जीअं हिन भेरे बि आउं ताज़े पोचो ॾिनल किचन जे फर्श ते हली आयो हुअसि त अम्मी हथ में झलियल स्टील जो वॾो चमचो मूं ॾांहुं उछलाईंदे रड़ कई हुई। तोखे 1000 भेरा मना कयो अथमि न त पोचो ॾिनल फर्श ते न ईंदो कर। अम्मी जी अखियुनि में कावड़ ॾिसी मूं ते ख़ौफ़ तारी थी वियो ऐं आउं ॾाकणूं चढ़ी स्टोर में अची लिकियसि। स्टोर में रोशनी घटि, जॾहिं त मिटी घणी हुई। उन में बाबा जो पुराणो सामान ऐं किताब वग़ैरह सथिया पिया हूंदा आहिनि, जॾहिं त भॻल थांव, काठ जी 3 टंगनि वारी कुर्सी ऐं ॿियो रदी सामान पिणु पियल आहे। आउं अम्मी सां गॾु कराची जे हिकु पोश इलाइक़े में 120 गज़नि जे घर में रहंदो आहियां। उमिरि 16 साल ऐं सिटी ग्रामर स्कूल एंड कॉलेज में फर्स्ट ईयर जो शागिर्दु आहियां। मूं बाबा खे रुगो तस्वीरनि में ई ॾिठो आहे। तस्वीरनि में संदसि चहिरे ते आयल पुरसकून मुर्क हमेशह मूंखे छिकींदी आहे। हू क्लीन शेव, कणकाई रंग जो जवान मर्द हो ऐं बकौल अम्मी जे हिकु रोड हादसे में संदसि मौत वाक़िए थी। अम्मी वातां उहो पिणु ॿुधो अथमि त बाबा साइंसदान हो। मूं अम्मी खे सदाईं अकेलो ॾिठो आहे। हू हिकु सरकारी कॉलेज में केमिस्ट्री जी लेक्चरर आहे। सालनि खां असां वटि न को मिट माइट आयो आहे, न ई वरी असां कंहिं ॾांहुं विया आहियूं। अम्मी मुंहिंजी हर मस्ती मज़ाक खे बर्दाश्त करे वेंदी आहे। पाड़े जे छोकिरनि सां विड़ी अचां तॾहिं बि अम्मी कुझु न चवंदी आहे, पर ख़बर न आहे छो हू काल आपे मंझां निकिरी वई। हठी काठी में आउं सन्हड़ो सिपकिड़ो आहियां। मुंहिंजो रंग बि बाबा जीअं कणकाई आहे। आउं एतिरो त सन्हड़ो आहियां जो भले पैंट केॾे ई बि टाइट छो न ॿधां, पर हलण महिल चेल खां हेठि खिसकण लॻंदी आहे। असांजे घर जे बिल्कुलु साम्हूं अंकल इक़बाल वारनि जो घर आहे। अंकल इक़बाल पुलिस अफ़सर आहे। खेसि हिकु अधु थुली मतारी ज़ाल, जेका हर वक़्तु कावड़ में रहंदी आहे, ऐं 2 धीअरूं आहिनि। 21 सालनि जी आफ़िया ऐं ॿी मुंहिंजी हम जमायत अतिया। आफ़िया हूबहू माउ जी फ़ोटू कापी आहे। जॾहिं त आउं पंहिंजे कमरे जी दरी खोलींदो आहियां त अतिया वारनि जो कमरो साफ़ ज़ाहिर थींदो आहे। अक्सर आफ़िया खे बेड ते पलथियूं हणंदो ॾिसी मूंखे वीचारे बेड ते ॾाढो रहम ईंदो आहे। 2-4 ॾींहं अॻु में अतिया खे मुर्की इशारो कयमि त संदसि बेडोली भेण आफ़िया ॾिसी वरितो ऐं शाम जो हू संदसि वज़नदार माउ सां गॾु अची असांजे घर किड़की। अम्मी खे शिकायत ॾिनऊं, पर अम्मी उन ॻाल्हि खे बि मुंहिंजी ॿाराणी सम्झी नज़रअंदाज़ कयो। ॿिए ॾींहुं कॉलेज में माफ़ी तौरु अतिया मूंखे मार्स चॉकलेट ॾिनो। कल्ह जॾहिं अम्मी मूं ते स्टील जे चमचे सां वार कयो ऐं आउं स्टोर में अची लिकयसि त मुंहिंजी नज़र बाबा जे पुराणनि किताबनि ॾांहुं वई। मूं हिकु नासी पोश वारो किताबु खणी वरितो। दज़ नासनि में वई त खंघणु लॻसि ऐं किताबु खोलियमि। हैरत उन ॻाल्हि जी थी त किताब जे पोश ऐं शुरू वारनि कुझु पननि ते हिकु अख़र बि न लिखियलु हो, जंहिंजे करे वेतर तजसुस वधी वियो ऐं उहो ॼाणण लाइ त ही किताब कहिड़े मौज़ू ते आहे, हिकु पनो ॿियो उथलायमि। हिकदमि स्टोर जी भित सां कंहिं मर्द जो सख़्तु आवाज़ टकरायो। अमन जी दुनिया में भली कार। मूंखां छिरक निकिरी वियो। आवाज़ पको ऐं साफ़ हो। हथनि मंझां किताब छॾाइजी वियो ऐं मेरे फर्श ते किरियो। हेॾां होॾां ॾिसी कोशिश कयमि त उहो आवाज़ कंहिंजो आहे, पर स्टोर रूम में मूंखां सवाइ ॿियो केरु बि न हो। कुझु घणियूं ख़ामोश बि फर्श ते किरियल किताब खे
तकियमि ऐं पोइ झुकी किताबु खयुमि। दिलि जो धड़को तेज़ थी वियो, वॾा वॾा साह खणण लॻसि, मुंहं ऐं ॻीची वटि पघर अची वियो। किताबु वरी खोलियमि त साॻियो आवाज़ गूंजियो, अमन जी दुनिया में भली कार। आउं वरी बि ॾकी वियसि। ख़ौफ़ कंहिं तूफ़ानी छोली जियां मन अंदरि उथल पुथल खाइण लॻो। पक थी वई त उहो आवाज़ किताब मंझां ई अची रहियो आहे। इन करे किताब जो ॿियो पनो वरायमि। ही पनो बि ख़ाली हो। छा तूं पंहिंजो नालो ॿुधाईंदे? हिन भेरे बि साॻियो ई आवाज़ मूंखे वेतर डिॼारे वियो। अफ़नान, मूं चयो। चप थड़कण लॻा त वरी ॿियो आवाज़ आयो, हाणे तूं पनो वाराए सघीं थो? मूं हैरानी ऐं तजुस्सुस मंझां पनो वरायो। ही पनो पिणु ख़ाली नज़र आयो। हिकु लम्हे खां पोइ उहो ई आवाज़। हिन किताब में 3 भाङ आहिनि, अमन जी दुनिया जी तारीख़, अमन जी दुनिया जे क़याम लाइ जिदोजहद ऐं अमन जी दुनिया जी बका लाइ जंग। पहिरियों हिसो पूरो थियो।